पर अगर तव्हांजी उमिरि 55 सालनि खां मथे थी वई आहे त बसि पोइ तव्हां रुॻो हिते घुमण फिरण अची सघो था। जिने दांद न बिज तिने तुंहिंजो आसरो, जिने दांद न बिज तिने बि तुंहिंजो आसरो, पोइ उभारी सिज अवल ॾींहुं उन्हनि खे। सिंध ऐं सिंध खां ॿाहिरि रहंदड़ सभिनी सिंध वासियुनि खे हिकु भेरो ॿीहर भलीकार चऊं था पंहिंजे चैनल में। पुठिएं व्लॉग में मूं तव्हांखे न्यूज़ीलैंड में स्टडी ऑप्शन्स जे बारे में ॿुधायो। अॼु पार्ट 2 में आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि त स्टडी खां पोइ पोस्ट स्टडी वर्क वीज़ा छा आहे, कीअं वठिबी आहे, कहिड़ियूं उन जूं रिक्वायरमेंट्स आहिनि, कहिड़ा बेनिफिट्स थी सघनि था, या रेज़िडेंस वठण जो उन में कहिड़ो तरीक़ेकार आहे। हीउ हिकिड़ो ऑप्शन आहे स्टडी वारो, इहो तव्हांजे लाइ बि आहे या तव्हां पंहिंजे ॿारनि जी बहितर एजुकेशन जे लाइ, बहितर मुस्तक़बिल जे लाइ उन्हनि खे हिते स्टडी ते मोकिलणु चाहियो था। ऐं जेकॾहिं तव्हां इमिग्रेशन वठणु चाहियो था, न्यूज़ीलैंड में परमानेंट सेटल थियणु चाहियो था पंहिंजे ॿारनि सां गॾु, ऐं तव्हांजी बाक़ी जेके ऑप्शन्स आहिनि स्किल माइग्रेंट कैटेगरी वारो या ग्रीन लिस्ट वारो, उन्हनि में कंहिं तरीक़े सां अगरि तव्हांजी कंहिं ॻाल्हि जी कंहिं वजह सां नथी थी सघे इमिग्रेशन परमानेंट रेजिडेंसी हिते न्यूज़ीलैंड में, त ही उन व्लॉग में, पुठे व्लॉग में मूं उहो सभु कुझु ॿुधायो हुयो त कहिड़ी कहिड़ी हिते स्टडीज़ आहिनि जिन जे बेसिस ते तव्हां हिते का स्किल्ड जॉब वठी सघो था, ऐं उन जे बेसिस ते पोइ तव्हांखे हिते परमानेंट रेजिडेंस मिली सघे थी ऐं तव्हां पंहिंजे ॿारनि सां, पंहिंजी फैमिली सां गॾु हिकिड़ी ख़ुशो खुरम ज़िंदगी न्यूज़ीलैंड में गुज़ारे सघो था। हींअर हलूं था किथे गाॾी पार्क कयूं था ऐं पोइ बाक़ाइदा हिन व्लॉग जी शुरूआति कयूं था। अच्छा, हींअर पाण मौजूदु आहियूं मुंहिंजे घर जे वेझो हिकिड़ो पार्क में मां नंढड़ी सी जॻह आहे जंहिंजो नालो आहे टेलर्स बे। हे मनूका हिकिड़ी जॻह आहे, उतां खां हिकिड़ो बीच जो वॉकवे आहे 10 किलोमीटरनि जो, उन जो हिकिड़ो पार्ट आहे। हिते असां ॻोल्हियूं था का मुनासिब सी जॻह जिते स्टडी जो ब्रीफली ॿुधाईंदुसि ऐं पोस्ट स्टडी वर्क वीज़ा ऐं उन खां अलावा थोरो सो घणो रेज़िडेंस वीज़ा जे लाइ तव्हांखे छा करणु खपे उन जे बारे में आगाही थो ॾियां। पर हुन सां गॾु ॿी हिकु अहम ॻाल्हि त जेकॾहिं असांजे हिन चैनल जी वीडियोज़ मां तव्हांखे काई बि आगाही मिले थी जेका तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद आहे या तव्हांजे दोस्तनि जे लाइ या कंहिं ॿिए जे लाइ तव्हां सम्झो था त फ़ाइदेमंद थी सघे थी, त न रुॻो असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो पर असांजी वीडियोज़ खे लाइक कयो ऐं घणे में घणी शेयर कयो, असांजे चैनल खे शेयर कयो। थी सघे थो तव्हांजे शेयर करण सां कंहिं न कंहिंजो को न को भलो थी वञे। कर भला हो भला। त जेके दोस्त हिते अची करे स्टडी करणु चाहिनि था ऐं स्टडी खां पोइ हिते वर्क वीज़ा वठणु चाहिनि था ऐं वर्क वीज़ा खां पोइ हिते परमानेंट सेटल थियणु चाहिनि था, परमानेंट रेजिडेंस वठणु चाहिनि था, त उन्हनि खे हिते या त को डिग्री वठणी पवंदी, यानी डिग्री लेवल जो को कोर्स करिणो पवंदो, जीअं बैचलर्स जी डिग्री थी वई या मास्टर्स थी वई या PhD थी वई, या बैचलर्स खां हेठि यानी को डिप्लोमा लेवल जो को कोर्स करे या को सर्टिफिकेट कोर्स करे। त इन जो मतिलबु त तव्हांखे हितां जे न्यूज़ीलैंड क्वालिफिकेशन फ्रेमवर्क जे लेवल 4 खां वठी करे लेवल 10 ताईं जी क्वालिफिकेशन वठणी आहे। न्यूज़ीलैंड गवर्नमेंट इन्हनि क्वालिफिकेशन्स खे हिकिड़े क्वालिफिकेशन फ्रेमवर्क में रखियो आहे, यानी उन क्वालिफिकेशन फ्रेमवर्क में वरी डिफरेंट लेवल्स जूं स्टडीज़ आहिनि। मिसाल जे तौर ते लेवल 1 जी लोवेस्ट लेवल जी क्वालिफिकेशन जेको सर्टिफिकेट कोर्स थींदो, त लेवल 1, 2, 3, 4 इहे सर्टिफिकेट कोर्सिस आहिनि जेके बिगिनर्स टाइप जा आहिनि। लेवल 4 में सिर्फ़ु सर्टिफिकेट आहे, पर लेवल 5 में सर्टिफिकेट कोर्स बि आहे ऐं डिप्लोमा कोर्स बि आहे। लेवल 6 में सिमिलरली सर्टिफिकेट कोर्स भी है ऐं डिप्लोमा भी है, ज़ाहिरी ॻाल्हि आहे थोड़ो एडवांस लेवल जा हूंदी उहा स्टडी। लेवल 7 में भी सर्टिफिकेट कोर्स है पर उनखे सॾींदा आहिनि ग्रेजुएट सर्टिफिकेट। लेवल 7 में डिप्लोमा जो कोर्स भी है, बैचलर्स जी 3 साल जी डिग्री भी लेवल 7 में अचे थी। लेवल 8 में वरी पोस्ट ग्रेजुएट सर्टिफिकेट है, पोस्ट ग्रेजुएट डिप्लोमा है ऐं 4 सालनि जी बैचलर्स जी डिग्री है। लेवल 9 में वरी मास्टर्स है। लेवल 10 में वरी हाईएस्ट क्वालिफिकेशन है, हाईएस्ट लेवल है PhD।
हिकु ॿी ॻाल्हि ॿुधाइणु ज़रूरी आहे तव्हांखे त लेवल 7 खां वठी करे लेवल 10 जी जेके बि क्वालिफिकेशन्स आहिनि, जेका सम्झो बैचलर्स जी डिग्री थी सघे थी या मास्टर्स जी या PhD जी डिग्री या नॉन डिग्री, जीअं मिसाल जे तौर ते डिप्लोमा, ग्रेजुएट डिप्लोमा, ग्रेजुएट सर्टिफिकेट, पोस्ट ग्रेजुएट डिप्लोमा, त उन्हनि सभिनी में तव्हांखे फुल टाइम स्टडी करणी पवंदी ऐं उहा फुल टाइम स्टडी घटि में घटि 3 हफ़्तनि जी ज़रूरु हुजे। त इन्हनि क्वालिफिकेशन्स जा वरी ज़ाहिरी ॻाल्हि आहे ड्यूरेशन बि डिफरेंट आहिनि, ख़र्चा बि डिफरेंट आहिनि ऐं फ़ाइदा बि डिफरेंट आहिनि। घणा दोस्त पुछंदा आहिनि त साईं ख़र्चो ॿुधायो, त आउं तव्हांखे ॿुधायां त डिग्री लेवल जो कोर्स जेको बैचलर्स जी डिग्री आहे, मिसाल जे तौर ते त उन जो $50,000 न्यूज़ीलैंड डॉलर्स जे क़रीब लॻभॻि ख़र्चो आहे सिर्फ़ु उनजी फ़ीस जो, ट्यूशन फ़ीस जो। बाक़ी जेको बि रहणु खाइणु पीअणु ऐं ॿियूं शयूं आहिनि उहे उनखां अलावा आहिनि। सिमिलरली अगरि लेवल 4 जो या 5 जो या 6 जो को सर्टिफिकेट कोर्स आहे त उन में ख़र्चो घटि आहे। मिसाल जे तौर ते 28,000 जो एग्रीकल्चर में जीअं डेयरी फार्मिंग जो को कोर्स लेवल 5 जो आहे शायदि, त उन में तव्हांजा 28,000 न्यूज़ीलैंड डॉलर्स ट्यूशन फ़ीस वग़ैरह लॻे थी। बाक़ी तरीक़े सां हू हुते काई बि जॉब करे सघे थो। बल्कि कुझु सर्टिफिकेट कोर्सिस में या डिप्लोमा में त इहो बि आहे त तव्हांखे हू ऑन स्टडी बि तव्हांखे को कमु कराईंदा, अप्रेंटिसशिप कराईंदा, त उन मां बि तव्हां कुझु न कुझु कमाए सघो था। उहे जेके बि स्टूडेंट अचनि था त उन्हनि खे आउं या राय ॾियां या हिकिड़ी ख़ुशख़बरी ॾियां त उहे हिते अची करे घटि में घटि 25 कलाक हिते हफ़्ते जा कमाए सघनि था, काई बि जॉब करे। ऐं मिनिमम स्टूडेंट खे या कंहिंखे बि हिते $23 $23 कलाक जा मिलनि था। उहे हिननि जे लाइ काफ़ी हूंदा आहिनि त जंहिंमें हू पंहिंजो राइश जो या खाइण पीअण जो या हल्को फुल्को को ॿियो ख़र्च उहो करे पंहिंजो गुज़ारो करे सघनि, पंहिंजे माइटनि खां पैसा वधीक न घुराइनि। माइटनि खे सिर्फ़ु ट्यूशन फ़ीस पे करणी आहे, जेका मां लिंक्स लॻाए छॾिया आहिनि डिफरेंट इंस्टीट्यूशन्स जा। भाऊ जेतिरो गुड़ विझंदो ओतिरो मिठो थींदो। ॿियो हिकिड़ो आम सुवाल कुझु दोस्त पुछंदा आहिनि त स्टडी वीज़ा लाइ IELTS जी या इंग्लिश जी छा रिक्वायरमेंट आहे। त आउं उन्हनि खे ॿुधायां त जेकॾहिं तव्हांजे ॿारनि इंग्लिश मीडियम स्कूल में शुरू खां वठी करे एजुकेशन वरिती आहे, ख़ासि तौर ते 10, 11, 12 क्लासनि में, त उहे अगरि लेटर लिखाए सघनि था पंहिंजे स्कूल खां या को अहिड़ो सबूत ॾियनि, त पोइ हिते कुझु इंस्टीट्यूशन्स आहिनि जेके वेव करे छॾींदा आहिनि त IELTS वग़ैरह ॾियणु या TOEFL या PT वग़ैरह। पर अदरवाइज़ डिफरेंट कोर्सिस, डिफरेंट इंस्टीट्यूशन्स जूं डिफरेंट लेवल्स जूं डिफरेंट रिक्वायरमेंट्स आहिनि। मिसाल जे तौर ते का यूनिवर्सिटी आहे त यूनिवर्सिटी जी क्वालिफिकेशन बैचलर जी या मास्टर्स जी आहे त थी सघे थो IELTS जी, मिसाल जे तौर ते ॾियां थो IELTS जी 6, 6.5, 7 रिक्वायरमेंट हुजे। ऐं जेकॾहिं को डिप्लोमा लेवल जो कोर्स आहे त 5, 5.5 रिक्वायरमेंट हुजे। पर कुझु इंस्टीट्यूशन्स वरी चवंदा आहिनि ठीकु आहे तव्हां हिते अची करे इंग्लिश जो को लेवल कोर्स वोर्स करे वठो 2-3 महीननि जो, त पोइ उहो बि थी सघे थो। त हाणे हलूं था पाण पोस्ट स्टडी वर्क वीज़ा ते। याने जॾहिं तव्हां स्टडी कंप्लीट करे वरिती, हाणे तव्हां अॻियां छा कंदव। जीअं ई तव्हां स्टडीज़ कंप्लीट कयो था त तव्हां स्टडी खां वर्क वीज़ा लाइ अप्लाई करे सघो था, ऐं जेतिरो जल्दी अप्लाई कंदो ओतिरो सुठो आहे। स्टडीज़ ख़तमु थियण खां पोइ तव्हांखे हिते 1 खां 3 सालनि जो वर्क वीज़ा मिली सघे थो, डिपेंडिंग ऑन तव्हांजी क्वालिफिकेशन जे। मिसाल जे तौर ते डिग्री लेवल जी क्वालिफिकेशन आहे बैचलर्स जी या मास्टर्स जी या PhD जी, त तव्हांखे 3 सालनि ताईं जो वर्क वीज़ा मिलंदो। डिग्री लेवल जी तव्हां जेका वीज़ा वठो था उन में तव्हांखे ओपन वर्क वीज़ा टाइप हूंदो, माना कंहिं बि एम्प्लॉयर सां तव्हां जॉब करे सघो था, कमु करे सघो था। मगर तव्हांखे रेज़िडेंस वीज़ा खपे त पोइ जेका तव्हां क्वालिफिकेशन वरिती आहे ऐं उहा स्किल्ड लेवल वारी एक्रीडिटेड एम्प्लॉयर सां तव्हां जॉब वठो था, त पोइ तव्हांजी रेज़िडेंस वीज़ा थींदी। हर जॉब काई बि जॉब करण सां न मिलंदी। मिसाल जे तौर ते तव्हां को रिटेल में वञी करे कमु कयो था या सिक्योरिटी इंडस्ट्री में को कमु कयो था या का क्लीनिंग जी जॉब कयो था, त उन बेसिस ते तव्हांखे रेज़िडेंस वीज़ा न मिलंदी।
पर जेकॾहिं तव्हां नॉन डिग्री यानी कि डिप्लोमा लेवल जी या कोर्स सर्टिफिकेट कोर्स कयो आहे त पोइ तव्हांखे वर्क वीज़ा उन जे ड्यूरेशन जे हिसाब सां मिलंदी। मिसाल जे तौर ते को लेवल 4 जो तव्हां सर्टिफिकेट कयो आहे 6 महीननि जो या डिप्लोमा कयो आहे साल जो त पोइ तव्हांखे या इवन पोस्ट ग्रेजुएट डिप्लोमा बि कयो आहे त उहो बि डिप्लोमा आहे, उहा डिग्री न आहे त उन जी तव्हांखे पोइ तव्हांजी यूनिवर्सिटी जे हिसाब सां प्रोग्राम जेकॾहिं साल जो आहे या 2 सालनि जो आहे त पोइ वर्क वीज़ा बि तव्हांखे उन जे हिसाब सां ओतिरे ड्यूरेशन जी मिलंदी। पर जेकॾहिं तव्हां नॉन डिग्री लेवल जी का क्वालिफिकेशन वरिती आहे ऐं उन बेसिस ते तव्हांखे वर्क वीज़ा मिले थो त उहो वर्क वीज़ा हूंदो उन ई फील्ड सां रिलेटेड का जॉब करण जो। यानी तव्हां जेकॾहिं मिसाल जे तौर ते लेवल 4 जो सर्टिफिकेट वरितो इलेक्ट्रिशियन में या डेयरी फार्मिंग में, ठीकु आहे, उहा डेयरी फार्मिंग में ई पोइ तव्हांखे जॉब करणी आहे, तव्हां कंहिं ॿिए हंधि जॉब न करे सघंदो। क्लोज़ टाइप जो वीज़ा हूंदो, माना उहो तव्हांखे उन ई प्रोफेशन में ई जॉब करणी पवंदी जंहिंजी तव्हां क्वालिफिकेशन वरिती आहे ऐं उहा हूंदी बि उन ई ड्यूरेशन जी तव्हां क्वालिफिकेशन वरिती आहे। मिसाल तव्हां लेवल 5 जी 6 महीननि जो को कोर्स कयो आहे या साल जो को डिप्लोमा जो कोर्स कयो आहे इलेक्ट्रिशियन जो त तव्हांखे इलेक्ट्रिशियन जी जॉब वठणी पवंदी या इलेक्ट्रिशियन सां रिलेटेड ऐं उहो बि एक्रीडिटेड एम्प्लॉयर सां ऐं उहा वीज़ा बि हूंदी सिर्फ़ु तव्हांजी 1 साल जी, छो जो तव्हांजो डिप्लोमा जो कोर्स 1 साल जो हुयो। पर जेकॾहिं तव्हां पोस्ट ग्रेजुएट डिप्लोमा वरितो आहे 2 सालनि जो त 2 सालनि जी बि तव्हांखे वर्क वीज़ा मिली सघे थी। तव्हांजे लाइ ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे, ख़ुशख़बरी इहा आहे त इन्हनि क्वालिफिकेशन्स खे इन्हनि लिस्ट ऑफ क्वालिफिकेशन्स में उन्हनि में रखियो इन लाइ आहे छो जो इन्हनि जी हिते डिमांड आहे। यानी इन क्वालिफिकेशन्स ते तव्हां उहे जॉब्स वठी सघो था जेके हिते घणियूं डिमांड में आहिनि ऐं हिते शॉर्टेज आहे उन्हनि जी स्किल्स जी या स्किल लेबर फोर्स जी। मिसाल जे तौर ते जीअं बार बार चवां थो इलेक्ट्रिशियन थी वियो या IT जो को टेक्नीशियन थी वियो या नर्सिंग वारो को थी वियो या डेयरी फार्मिंग वारा थी विया त उहा तव्हांखे जॉब आराम सां आसानी सां जल्दी मिली वेंदी। सो डोंट वरी कि तव्हांजो क्लोज़्ड वीज़ा आहे यानी ओपन वीज़ा न आहे, तव्हां कंहिं ॿिए सां नथा कमु करे सघो त हाणे तव्हांखे हीअ जॉब अलाए मिले अलाए न मिले कॾहिं मिले त इंशाअल्लाह ताला उमेद रखो अलाह में जल्दी मिली वेंदी। इन्हनि डिप्लोमा ऐं सर्टिफिकेट कोर्सिस जी बि पंहिंजी वैल्यू आहे। पाण वटि सिंधीअ में चवंदा आहिनि न, जहिड़ा रूह तहिड़ा ख़तमा। पोस्ट स्टडी वर्क वीज़ा हासिल करण लाइ तव्हांखे कुझु कंडीशन्स कुझु रिक्वायरमेंट्स आहिनि उहे फुलफिल करणियूं पवंदियूं। मिसाल जे तौर ते पहिरीं त तव्हांजी क्वालिफिकेशन रीसेंट हुजे। ॿियो तव्हां वटि घटि में घटि न्यूज़ीलैंड $5000 हुजनि। टियों जेका बि तव्हां वर्क वीज़ा अप्लाई कयो था जंहिं क्वालिफिकेशन जे बेसिस ते त उन में थी सघे थो तव्हांखे मिसाल जे तौर ते तव्हां टीचिंग जी का क्वालिफिकेशन हासिल कई आहे त तव्हांखे टीचिंग काउंसिल जी रजिस्ट्रेशन कराइणी पवंदी या मिसाल तव्हां इंजीनियरिंग सां रिलेटेड काई बि सर्टिफिकेट डिग्री या डिप्लोमा कोर्स कयो आहे त पोइ तव्हांखे वरी न्यूज़ीलैंड इंजीनियरिंग सां रजिस्ट्रेशन कराइणी पवंदी। इहो सभु शयूं तव्हांखे मुंहिंजे डिस्क्रिप्शन में ॾिनल हेठि लिंक्स मां ख़बर पइजी वेंदी। बाक़ी इन सां गॾु ॿियूं जेके नंढियूं रिक्वायरमेंट्स हूंदियूं आहिनि त तव्हां इन गुड हेल्थ आहियो, तव्हां हेल्थ वाइज़ सही आहियो ऐं कैरेक्टर वाइज़ बि सही आहियो, यानी पुलिस वेरिफिकेशन सर्टिफिकेट वग़ैरह बि खपे, हेल्थ सर्टिफिकेट खपे। इहे बि कुझु रिक्वायरमेंट्स आहिनि जेके तव्हांखे पोस्ट स्टडी यानी जॾहिं तव्हां क्वालिफिकेशन वरिती वर्क वीज़ा जे लाइ अप्लाई था कयो त इहे शयुनि जो बि ख़्यालु रखिणो पवंदो। हिन जी तक़रीबन $1670 जे क़रीब का फ़ीस आहे ऐं 4 हफ़्ता या वधि में वधि 5 हफ़्ता लॻनि था वर्क वीज़ा मिलण में। इन बेसिस ते तव्हां हिते 1 खां 3 सालनि जे लाइ रही बि सघो था ऐं कमाए बि सघो था ऐं पंहिंजे फैमिली खे पंहिंजे ॿारनि बचनि खे पाण सां गॾु हिते रखी सघो था। जंहिंमें तव्हांजे 24 सालनि खां घटि या ॿार डोमेस्टिक फीस ते हिते पढ़ी सघनि था ऐं तव्हांजे स्पाउस तव्हांजो पार्टनर हिते डिपेंडेंट वीज़ा ते उहो बि हिते कमु करे सघे थो। जेकॾहिं तव्हांजी जॉब ग्रीन लिस्ट जे टियर 2 में थी फॉल करे त पोइ तव्हांखे कंटिन्यूअसली 2 साल उहा जॉब करणी पवंदी अनलेस कि तव्हांखे वरी का ग्रीन 1 वारी जॉब न मिली वञे त पोइ 2 साल जेकॾहिं तव्हां उहो जॉब टियर 2 वारी कयो था उनखां पोइ तव्हां
रेज़िडेंस वीज़ा अप्लाई करण जे लाइ एलिजिबल था थी वञो। हा, उन सां गॾु के नंढियूं वॾियूं कुझु ॿियूं रिक्वायरमेंट्स, मिसाल जे तौर ते जेकॾहिं कंहिं काउंसिल यानी जेका बि तव्हांजी फील्ड आहे उन सां कंहिं प्रोफेशनल काउंसिल या एसोसिएशन जो मेंबर थियणो आहे त उहे वग़ैरह रिक्वायरमेंट्स थियूं, या हेल्थ ऐं कैरेक्टर जूं रिक्वायरमेंट्स आहिनि त उहे पूरियूं करियो था त पोइ तव्हां रेज़िडेंस वीज़ा लाइ एलिजिबल था थी वञो ऐं तव्हां रेज़िडेंस वीज़ा तव्हांखे पोइ इंशाल्लाह जल्दी मिली वेंदी। पर उहा ग्रीन लिस्ट जी टियर 2 वारी जॉब फुल टाइम जॉब हुजे, ऐं फुल टाइम जो हिते मक़सदु इहो हूंदो आहे त हफ़्ते जा घटि में घटि 30 कलाक तव्हां कमु कंदा हुजो। पर जेकॾहिं तव्हांखे हितां जे ग्रीन लिस्ट जे टियर 1 जी जॉब थी मिली वञे न, त पोइ त वारा ई नियारा आहिनि। पोइ त तव्हांखे डायरेक्ट रेज़िडेंस वीज़ा मिलंदी, वर्क वीज़ा जी काई ज़रूरत कोन्हे, डायरेक्ट तव्हां रेज़िडेंस वीज़ा अप्लाई कंदव। इन में हिकिड़ी रिक्वायरमेंट आहे, जहिड़े वक़्तु तव्हां रेज़िडेंस वीज़ा जे लाइ अप्लाई कंदव त उन वक़्तु तव्हांजी एज 55 साल या 55 साल खां घटि हुजे, ऐं तव्हां जेके बि ॿियूं रिक्वायरमेंट्स आहिनि, यानी तव्हांजी हेल्थ बि सुठी हुजे, कैरेक्टर बि सुठो हुजे, ऐं जेके बि नंढियूं वॾियूं ॿियूं रिक्वायरमेंट्स आहिनि उहे पूरियूं आहिनि त तव्हांजी रेज़िडेंस हिते डायरेक्ट थी वेंदी, सा बि विदिन 3 to 6 मंथ्स। ऐं मे बी जेकॾहिं तव्हां ख़ुशकिस्मत आहियो त इन खां बि अॻु में थी वञे। पर अगरि तव्हांजी उमिरि 55 सालनि खां मथे थी वई आहे त बसि पोइ तव्हां रुॻो हिते घुमणु फिरणु अची सघो था। हिकिड़ो मिंट, इहा तव्हांजी परमानेंट रेज़िडेंस न हूंदी, इहा हूंदी टेम्पररी रेज़िडेंस। वरी तव्हांखे 2 साल ॿिया हिते गुज़ारणा आहिनि, उन खां पोइ तव्हांजी उहा रेज़िडेंस टेम्पररी रेज़िडेंस कन्वर्ट थी वेंदी परमानेंट रेज़िडेंस में, ऐं उन खां पोइ 3 साल अञा ॿिया गुज़ारंदो, यानी टोटल 5 साल रेज़िडेंस वीज़ा जे हूंदे में, त पोइ तव्हांजी वरी सिटीज़नशिप या नेशनलिटी या पासपोर्ट मिली वेंदो न्यूज़ीलैंड जो, ऐं पोइ तव्हां हिते आराम जी ज़िंदगी गुज़ारे सघो था पाण ऐं पंहिंजे ॿारनि सां गॾु। ग्रीन लिस्ट जे टियर 2 जी जॉब्स जूं बि कुझु रिक्वायरमेंट्स आहिनि, जंहिंखां पोइ तव्हांखे रेज़िडेंस वीज़ा मिलंदो। इहो हूंदो इंशाअल्लाह ताला मुंहिंजो नेक्स्ट व्लॉग, जंहिंमें आउं कंदुसि इहो कवर या ग्रीन लिस्ट छा आहे ऐं इहो ग्रीन पाथवे वर्क टू रेज़िडेंस इहो तव्हांखे कीअं मिली सघे थो, जो तव्हां आख़िर में इवेंचुअली तव्हां हिते परमानेंट सेटल थी सघो या परमानेंट रेज़िडेंस वठी सघो। थोरो घणो त मां ग्रीन लिस्ट जे बारे में पंहिंजे पुठियनि व्लॉग्स में ॿुधाए चुको आहियां, या मां शॉर्ट्स बि विधा आहिनि पंहिंजे यूट्यूब जे चैनल ते बि ऐं फेसबुक ते पेज ते बि, पर हाणे आउं तव्हांखे उन जे बारे में इंशाअल्लाह ताला डिटेल में ॿुधाईंदुसि। त जुड़िया रहो, इंशाअल्लाह ताला अॻिले व्लॉग जो इंतज़ारु करियो। सो अॼोकी वीडियो जेकॾहिं तव्हांखे पसंदि आई आहे ऐं हिन मां कुझु तव्हांखे फ़ाइदो थियो आहे, या तव्हांजे ख़्याल में हिन मां कंहिंखे कुझु फ़ाइदो थी सघे थो, त वीडियो खे लाइक बि कयो ऐं वीडियो खे शेयर बि कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब बि कयो। थैंक यू वेरी मच। मिलूं था अॻिले व्लॉग में। सिंध सलामत, साथ सलामत।